करमपुर खानपुर ऐं शिकारपुर जी अस्पतालनि में सहूलतुनि जी खोट 7हीं क्लास जे शागिर्द जी ज़िंदगी खसे वरिती। करमपुर लॻो फटो रक्षा कल्टी थियण जे नतीजे में 14 साला नौजवान शदीद ज़ख़्मी थी पियो। शिकारपुर अस्पताल में फौत लाश घर पहुचण ते कोराम अबे अम्मा खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग मड़ खे आलिन अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। मिलण मूजिबि करमपुर खानपुर ऐं शिकारपुर जी अस्पतालनि में सहूलतुनि जी खोट नौजवान जी ज़िंदगी खसे वरिती। करमपुर लॻ नापरकोट थाणे जे अदगोठ अब्दुल करीम जाफ़री जो रवासी मक़तूल नौजवान इनायत हुसैन वलद अली हसन जाफ़री 7हीं क्लास में पढ़ण सां गॾोगॾु घर जो बि कमकार कंदो हो। सुबुह जो सवेर काठियूं खणण लाइ वञी रहियो हो त फटो रक्षा कल्टी थियण सबबि नौजवान फटे रक्षा हेठां अची चीबाट जी शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ करमपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। करमपुर जी सरकारी अस्पताल में अमले जी अणहूंद ऐं इलाज जी सहूलियत न हुजण करे नौजवान खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल खानपुर ऐं बाद में शिकारपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त शिकारपुर सिविल अस्पताल में सहूलियतूं न हुजण करे नौजवान अस्पताल में तड़पी तड़पी फौत थी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जो मड़ एम्बुलेंस ज़रिए करमपुर लॻ ॻोठ अब्दुल करीम जाफ़री मुंतक़िल कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। अबे अम्मा खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग छांइजी वियो। ॿिए तरफ़ फौती नौजवान जे मड़ खे सवें आलियुनि अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो।